नसीराबाद खां ज़ुल्फ़िकार अली मुगेरी जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर शहदादकोट ज़िले जे 23 हाई स्कूलनि जे शागिर्दनि विच में स्टीम मुक़ाबिलो थी गुज़रियो। नसीराबाद हाई स्कूल जे शागिर्दनि साइंस मॉडल ऐं टीचर्स गेम्स डिज़ाइन जे मुक़ाबलनि में पहिरीं पोज़ीशन हासिल कई। शागिर्दनि में सरहाई शागिर्दनि खे में मञता सर्टिफिकेट ऐं हथ जा तैयार कयल मॉडल खणी नसीराबाद प्रेस क्लब पहुता। तफ़सील मूजिब कंबर शहदादकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ 23 बॉयज़ हाई स्कूल जे शागिर्दनि विच में स्टीम मुक़ाबिलो हाई स्कूल कंबर में डीओ एजुकेशन कंबर शहदादकोट जे सरबराही में थी गुज़रियो। स्टीम मुक़ाबलनि में नसीराबाद हाई स्कूल जे शागिर्दनि मोहसिन अली फुलपोट्रो, मुहम्मद तलहा शेख, अबरार हुसैन खोखर, अब्दुलसलाम मंगी, अवेस अली लोखर, जे कुमार ओड, रिजवान फुलपोट्रो पहिरीं पोज़ीशन हासिल कई। शागिर्दनि खे रोक रक़म ऐं मन्ता सर्टिफिकेट ॾिना विया। शागिर्दनि में सुराही शागिर्द ख़ुशीअ विचां स्टीम फोकल पर्सन अब्दुल जब्बार खोखर ऐं ख़ालिद हुसैन वाहूचो खे साणु करे मञता सर्टिफिकेट ऐं हिक सां तैयार कयल मॉडल खणी नसीराबाद प्रेस क्लब पहुता। उन मौक़े ते शागिर्दनि चयो त महिनत करण सां इंसान मंज़िल ज़रूर माणींदो आहे। तंहिं करे असां शागिर्द भाउरनि खे अपील था करियूं त महिनत करियो, महिनत में ई अज़मत आहे।